सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टर्स तरफ़ां रिस्क अलाउंस बंदि करण ख़िलाफ़ सरकारी अस्पतालुनि में ओपीडीज़ जो बाइकाट करे मुज़ाहिरा कया विया। हैदराबाद में ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते पैरामेडिकल स्टाफ, यंग डॉक्टर्स एसोसिएशन ऐं आल नर्सिस एसोसिएशन पारां रिस्क अलाउंस जे ख़ात्मे ख़िलाफ़ गिदू अस्पताल में ओपीडीज़ जो बाइकाट करे मोहम्मद अली चांडियो, हिम्मत अली चांडियो, डॉक्टर दिलीप कुमार, सुहेल सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। मिपोखास में कोरोना रिस्क अलाउंस न मिलण करे ग्रैंड हेल्थ अलायंस जे सॾ ते ओपीडी जो बाइकाट करे अब्दुल जब्बार कुंवर, एजाज काहियूं, अली अहमद रामू, अब्दुल सलाम कुरैशी ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो। खानवाहर में सिहत खाते पारां रिस्क अलाउंस वापस वठण ख़िलाफ़ डॉक्टर जहांगीर कूंथर, डॉक्टर इशफाक अहमद मल्हा, हाकिम अली कूंथर ऐं लौंग खान सूमरो जी अॻवानी में एहतजाज कयो। मनहड़ो में रूरल हेल्थ सेंटर में पैरामेडिकल स्टाफ जे अॻवाननि नज़ीर डाहिरी ऐं ठारो खान चांडियो जी अॻवानी में एहतजाज कयो। मियां साहिब में बेसिक हेल्थ यूनिट में बि सिहत खाते जे मुलाज़िमनि मोहम्मद अली अबड़ो, सैयद कासिम शाह, मोहम्मद हाशिम अब्बासी ऐं ॿियनि पारां रिस्क अलाउंस बंदि करण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाज कयो। पिंगरियो में ग्रैंड हेल्थ अलायंस पारां पीर ज़ुबैर अली जिलानी, हाजी रमज़ान ज़हूर ऐं गुलफाम कोरी जी अॻवानी में ओपीडी जो बाइकाट कयो वियो।